अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था नवाबशाह मां AK ॾारीअ जी कोरोना वायरस वारे हलंदड़ सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे शहर जे मेडिकल स्टोरनि ते चहिरे ते पाईंदड़ मास्क जो विकिरो महांगो अघ ते विकिणण ते डिप्टी कमिश्नर जो स्टोरनि ते छापो हणी जुर्मानो हणंदे स्टोर ते कमु कंदड़ 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ मेडिकल स्टोर यूनियन जे सदर दीदार अली रिंद जो DC जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ शहर जा समूरा मेडिकल स्टोर बंदि करण जो ऐलान करण खां पोइ मेडिकल स्टोर बंदि करे छॾिया, जंहिंखां पोइ मरीज़नि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। ॿिए पासे मेडिकल स्टोर यूनियन जे सदर दीदार अली रिंद पारां डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ मेडिकल स्टोर बंदि रखण जो ऐलान ऐं DC खां स्टोर ते पहुची माफ़ी वठण जो मुतालबो करे छॾियो। जेसीं ताईं डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र माफ़ी न वठंदो मेडिकल स्टोर बंदि रहंदा। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र सां राब्तो कयो वियो, जंहिं ॿुधायो त हिकु मास्क जी क़ीमत 10 रुपया आहे ऐं स्टोर वारा 30 रुपयनि में खपाइनि पिया। जंहिंखां पोइ आउं पाण स्टोर तां मास्क ख़रीद कयो जेको 30 रुपयनि में ॾिनो वियो। जंहिंखां पोइ मूं स्टोर मालिक ते जुर्माने जो चयो, जंहिंखां पोइ जुर्मानो भरण खां स्टोर मालिक इनकार कयो, जॾहिं त 4 ॼणनि खे पुलिस हवाले कयो वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ पिणु क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।